जय झूलेलाल दोस्तों। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि त अगरि तई जेका आहे तरण में केॾीमहिल सड़ी थी वञे त उन सड़ियल तईअ खे कीअं साफ़ु कजे जीअं उहो चमके। त अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि त असां इहा तई कीअं साफ़ु कयूं। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। हीअ तई आहे जंहिंमें मां तरींदी आहियां सभु, पर हीअ तई मूंखां सड़ी वई आहे। त हाणे अॼु असां हिन तईअ खे साफ़ु कंदासीं। कुझु टिप्स और ट्रिक्स सां मां तव्हांखे ॿुधाईंदसि त इहे घाटा जेके सड़ियल जा दाग आहिनि इहे कीअं कढजनि। त पहिरियों असां तईअ में विझंदासीं पाणी। तईअ में पाणी भरण खां पोइ असां हिन में विझंदासीं सुरखो याने विनेगर, अधु कटोरीअ जे क़रीब। गॾु विझंदासीं हिकु वॾो लीमो। लीमो अगरि नंढो आहे त ॿ लीमा विझो और हिनखे असां हाणे कंदासीं बॉइल। थोरी देरि हिनखे बॉइल कंदासीं और पाणी जेको आहे पासनि खां आणंदा वेंदासीं जीअं पासनि जा बि दाग जेके आहिनि जल्दी निकिरनि। हाणे हिनखे छॾे ॾींदासीं जेसिताईं पाणी थधो थिए। ॾिसो, बॉइल करण जे करे जेके साइड्स जा जेके सॼा ब्राउन कलर जा दाग आहिनि, चॉकलेटी कलर, उहे धीरे धीरे ॾिसो लूज़ थियण लॻा आहिनि। हाणे चमचे सां ई इहो ब्राउन कलर जो लेयर जेको आहे उहो निकिरे थो पियो। हिनखे रखी छॾींदासीं जेसिताईं हाणे इहो थधो थिए। थधे थियण खां पोइ जेको इहो पाणी आहे असां हिकु बाउल में कढी वठंदासीं। इन पाणी जो असां इस्तेमालु कंदासीं, फिटी न करिणो आहे हिन पाणीअ खे। हाणे काओ बि साबुण हुजे, जीअं विम बार थियो, एक्सो साबुण थियो, थोरो सो साबुण खणंदासीं मुईअ ते और हिनखे असां घसींदासीं त जेको इहो सड़ियल तह आहे इहो सॼो निकिरी वेंदो। हिनखे ॾिसो धीरे धीरे जीअं घसींदा वेंदासीं त जेको लेयर आहे इहो निकिरंदो वेंदो। थोरो सो अञा घसियां थी मां त जीअं बचियल जेको ब्राउन कलर आहे सॼो निकिरी वञे। हाणे अॻे पासे त असां हिन में पाणीअ खे बॉइल कयोसीं विनेगर में सुरखो विझी करे, पर पुठियों पासो जेको आहे उहो अञा सुकल ई आहे। त असां उनखे पुसाए रखंदासीं। त जंहिं बाउल में विनेगर वारो पाणी आहे उन में इहा तई रखंदासीं। जे थोरी देरि इहो पुसे त जेके निशान आहिनि उहे जल्दी लहंदा। कुझु वक़्तु पुसाइण खां पोइ असां हिनखे हाणे पुठे पासे बि घसींदासीं। पुसाइण जे करे इन जा निशान जेके आहे ढिला पवंदा और जल्दी साफ़ थी वेंदा। थोरो सो विनेगर वारो पाणी विझंदासीं। और पुठे पासे हाणे हिनखे घसींदासीं त इहे सभु कारा निशान जेके आहिनि निकिरी वेंदा। मां तव्हांखे हिते पाणी विझी ॾेखारियां थी, ॾिसो कहिड़े नमूने साफ़ थी विया आहिनि। तईअ जो सॼो सड़ियल लेयर निकिरी वियो आहे, पर अञा पासनि खां काराइण आहे। त इहा काराइण जेका आहे असां छुरीअ जो इस्तेमालु करे कढंदासीं, छाकाणि त असां हिनखे पुसाए रखियो आहे त हीअ काराइण जेका आहे ढिली पइजी वेंदी आहे और छुरीअ सां फटाफट निकिरंदी आहे। अगरि हीअ छुरी सां नथी निकिरे त तव्हां तईअ खे गरम कयो चङी तरह, उन खां पोइ छुरीअ जो इस्तेमालु करे इहा काराइण कढणी आहे। पर ध्यानु रहे तई गरम हूंदी त हथु जले न। चङी तरह इहा काराइण कढंदासीं हैंडल तां पासनि खां। इन खां पोइ ॾिसो हैंडल तां बि ईअं कढंदासीं, पर केॾी केॾी महिल हैंडल तां या पासनि खां अगरि इहो नथो निकिरे त जीअं मां ॿुधायोमांव हिनखे गरम करे खुरपी या चमचे जो इस्तेमालु करे ईअं लेयर सां कढी छॾींदासीं। उन सां तई बिल्कुलु साफ़ थी वेंदी। ॾिसो तईअ जी लॻभॻि काराइण निकिरी वई आहे, पर किथे किथे अञा निशान आहिनि, इहे चमके नथी। त
त उन जे लाइ असां वारी पन्ने जो यानी सैंड पेपर जो इस्तेमालु कंदासीं और इनखे असां घसींदासीं जीअं सॼी काराइण निकिरी वञे और असांजी तई जेका आहे बिल्कुलु चमके। सैंड पेपर सां सॼी मटी जेका काराइण आहे बिल्कुलु निकिरी वेंदी आहे और हिकु चमक अची वेंदी आहे। ॾिसो लॻभॻि सभु निशान लही विया आहिनि। जेॾी महिल सैंड पेपर सां घसियो त उन में थोरो सो विम बार या एक्सो लिक्विड हणी करे और उन सां गॾु थोरो सो विनेगर वारो पाणी बि विझणो आहे जीअं चङी तरह निशान निकिरनि। हैंडलनि ते बि घसींदासीं। या तई असांजी लॻभॻि साफ़ थी वई आहे त बि मां हिकु दफ़ो वरी घुमाए रही आहियां जीअं हिन में चङी तरह चमक अचे। उनखे पोइ मां तव्हांखे धोई ॾेखारींदमि। ॾिसो धोइण खां पोइ कीअं चमकी रही आहे हीअ असांजी तई। सैंड पेपर खां पोइ हिकु दफ़ो थोरो गैस ते तईअ खे गरम कंदो त उन में तईअ में काफ़ी चमक अची वेंदी आहे। ॾिसो पहिरियों कढ़ाई कीअं हुई और हाणे कीअं थी वई। सभु हिन जा जेके बि निशान हुआ सभु निकिरी विया आहिनि। त मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो तव्हांखे मुंहिंजो वीडियो कीअं लॻो और तव्हां अगरि मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न कयो हुजे त ज़रूरु सब्सक्राइब कजो। अगरि तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त उनखे लाइक कजो, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो, इंस्टाग्राम ते ज़रूरु फॉलो कजो और मुंहिंजी वीडियो खे ज़रूरु शेयर कजो और मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद।